अस्सलाम वालेकुम मुअज़्ज़िज़ नाज़रीन, मां आहियां तव्हांजो पंहिंजो कमर ज़मान हमलानी। तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। दोस्तो, अमर पारस टेली फिल्म ते मां 18 ग़लतियुनि जो वीडियो अॻु में ठाहे चुको आहियां। मां 3 वीडियो अॻु में ठाहे चुको आहियां, जंहिंमें 6 ग़लतियूं मूं ॾिनियूं आहिनि ऐं मां हीउ चोथों वीडियो पियो ठाहियां। ऐं यादि रहे दोस्तो त इहे मिस्टेक्स सिर्फ़ु फिल्मी मिस्टेक्स आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेक आहिनि। ऐं जिन दोस्तनि हेल ताईं मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब न कयो, उहे सब्सक्राइब करे छॾी त जीअं हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे मुहैया थी सघनि ऐं कोस्तानी टेली फिल्म बि तव्हां ॾिसी सघो। मिस्टेक नंबर 19। दोस्तो, हिन सीन में तव्हां ॾिसी सघो था त रूबी अली बेड ते सुती पई आहे ऐं कैमरामैन मथां बीहो सीन पियो रिकॉर्ड करे। ऐं हिन सीन में तव्हां गौर सां ॾिसो त कैमरामैन जो पेर ज़ाहिर ॾिसण में ईंदो, जेको नज़र अचे पियो। इन जो मतिलबु त हीउ सीन हिननि सही एडिट न कयो। अगरि सही एडिट कनि हा त पेर नज़र न अचे हा। मिस्टेक नंबर 20। दोस्तो, हिन सीन खे गौर सां ॾिसिजो त हीउ किथे पियो ॾिसे ऐं चवे छा पियो। अमर, तुंहिंजे हथ में छा आहे? छा पियो सोचे? दोस्तो, तव्हां गौर सां ॾिठो त हिन जे हथ में छेर आहे, ख़बर न छा आहे जेका हिन लधी हुई, सा बिल्कुलु आम ॾिसण में पई अचे। ऐं गौर सां ई ॿई शख़्स हिन खे ॾिसनि पिया, पर पोइ बि पुछेसि पियो त तुंहिंजे हथ में छा आहे। हाणे दोस्तो, तव्हां गौर सां ॾिसो त हीउ कारे कपिड़नि वारो शख़्स ॾिसे पियो, गौर सां पियो ॾिसे त छा आहे हुन जे हथ में। ऐं पोइ बि अमर खां पुछे पियो त हीउ तुंहिंजे हथ में छा आहे। दोस्तो, तव्हां ॾिसी सघो था ज़ाहिर हथ में छेर ॾिसण में अचे, पर पोइ बि शख़्स पुछेसि पियो। दोस्तो, हाणे असां अचूं था मिस्टेक नंबर 21 ते। दोस्तो, हिन सीन खे गौर सां ॿुधिजो त अमर जो दोस्त अमर खे छा पियो चवे ऐं छा पियो पुछेसि। अमर, तुंहिंजे हथ में छा आहे? छा पियो सोचे? ॿुधाए त सही, तूं कंहिंजे ख़्यालनि में गुम आई? ॿुधाए त सही, तूं कंहिंजे ख़्यालनि में गुम आई? ॿुधाए त सही, तूं कंहिंजे ख़्यालनि में गुम आई? दोस्तो, अमर जे दोस्त पहिरियों सुवालु अमर खां पुछियो त हीउ तुंहिंजे हथ में छा आहे, ऐं वरी पुछियईंसि त छा पियो सोची। ऐं उन खां पोइ हिनखे कीअं ख़बर पई वई त कंहिंजे ख़्यालनि में गुम आहे। मञूं था त हिनखे इहा ख़बर न आहे त हिन जे हथ में छा आहे ऐं छा पियो सोचे, पर हिनखे इहा कीअं ख़बर पई त कंहिंजे ख़्याल में गुम आहे। ऐं सुवालु पुछियईंसि कंहिंजे ख़्यालनि में गुम आहे। जॾहिं हिनखे हिन जवाब जी अॻु में ख़बर हुई त अमर कंहिंजे न कंहिंजे ख़्यालनि में गुम आहे, त पोइ पुछण जो कहिड़ो मक़सदु हो। अमर, तुंहिंजे हथ में छा आहे? छा पियो सोचे? ॿुधाए त सही, तूं कंहिंजे ख़्यालनि में गुम आई? दोस्तो, हाणे हलूं था मिस्टेक नंबर 22 ते। दोस्तो, जॾहिं हिन सीन में अमर जे दोस्त जी शादीअ जी महफ़िल पई हले त तव्हां ॾिसी सघो था त अमर किथे पियो ॾिसे। जॾहिं त अमर पारस खे ॾिसणु आयो हो त तव्हां ॾिसी सघो था त पारस हेठि वेठी आहे ऐं अमर साम्हूं पियो निहारे। दोस्तो, चङी रीति ॾिसो त महफ़िल हेठि पई हले ऐं अमर साम्हूं पियो निहारे, ॾिसी सघो था दोस्तो तव्हां। दोस्तो, हिन ॿिए सीन में जॾहिं डायरेक्टर साहिबा अमर खे सम्झायो त पारस साम्हूं न पर पारस हेठि वेठल आहे, त दोस्तो पहिरियां अमर साम्हूं पियो निहारियो, पर वरी हिन सीन में दोस्तो अमर हेठि पियो निहारे। चङी रीति दोस्तो तव्हां ॾिसी सघो था, पहिरें सीन में साम्हूं पियो निहारियईं, हाणे हिन सीन में हेठि पियो निहारे। दोस्तो, हाणे हलूं था
मिस्टेक नंबर 23 ते। दोस्तों अमर पारस फिल्म जे हिन सेरे में हीअ पहिरीं मिस्टेक तव्हां गौर सां ॾिसो त जिते रूबी अली नचे पई त रूबी अली जे पुठियां रूबी अली जी भाॼाई बि नचे पई। दोस्तों वरी हिकु सेकेंड खां पोइ तव्हां गौर सां ॾिसी सघो था त रूबी अली जे पोयां ताड़ियूं पई विझाए, पहिरियां नची पे हाणे ताड़ियूं पई विझाए। दोस्तों हिन सीन में तव्हां ॾिसी सघो था त ही नासी कपिड़नि वारी औरत हिन सीन में हिते वेठी आहे। दोस्तों हिकु दफ़ो ॿीहर गौर सां ॾिसो त ही नासी कपिड़नि वारी औरत हिन सीन में हिते वेठल आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसो वरी हिन सीन में हिते घोट जे पासे में वेठी आहे। दोस्तों तव्हां गौर सां ॾिसो, मां तव्हांखे ज़ूम करे ॾेखारियां थो। दोस्तों ही हुई मुंहिंजी अमर पारस ते ठहियल अॼोकी वीडियो। उमेदु आहे त तव्हांखे तमामु घणो पसंदि आई हूंदी। जेकॾहिं दोस्तों हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा ऐं दोस्तनि सां शेयर कंदा। दोस्तों लाइक करण सां तव्हांजो को बि ख़र्चु कोन थींदो, बाक़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थी वेंदी। ऐं दोस्तों मां तव्हांखे हिकु दफ़ो ॿीहर ॿुधाईंदो हलां त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना के पर्सनल मिस्टेकूं आहिनि। इन करे हिन वीडियो खे पर्सनल न वठंदा। दोस्तों जंहिं दोस्त हिन वक़्त ताईं मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब न कयो उहे सब्सक्राइब करे छॾियो त जीअं हिन क़िस्म जा ॿिया वीडियो तव्हां ॾिसी सघो। दोस्तों हिन फिल्म में 24 मिस्टेकूं हींअर ताईं पाण कढी चुका आहियूं। अञा बि हिन फिल्म में काफ़ी सारी मिस्टेकूं आहिनि। इंशाअल्लाह मां उन्हनि मिस्टेकुनि ते अञा बि वीडियो ठाहींदुसि। ऐं हीउ जेको अमर पारस में सॉन्ग आहे, उन सॉन्ग में त तमामु घणियूं मिस्टेकूं आहिनि। ऐं उन खां पोइ मालिक साईं फिल्म जेका सिंध टीवीअ ते रिलीज़ थी हुई उन में बि मिस्टेकूं आहिनि। दोस्तों मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं पंहिंजे दोस्त कमर ज़मा हमनानी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।